नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो बाप ॼाणंदा आहिनि इहे असांजा ॿार आहिनि, ॿार ॼाणंदा आहिनि इहे असांजो बाबा आहिनि। हाणे इहे बेहद जी ॻाल्हि आहे, पोइ वरी सभु बेहद जे बाप खे यादि कंदा आहिनि। हाणे तई बि यादि कंदा रहंदा आहिनि, भॻवान खे चईंदा आहिनि ये बाबा, इन्हनि जो नाम शिव बाबा आहे। जीअं असां आत्मा आहियूं उहे उहो शिव बाबा आहे। उहो आहे परमात्मा जेके सुप्रीम चइबो आहे। हुन जा पाण सभु ॿार आहियूं। हुनखे सुप्रीम सोल चईंदा आहियूं न। हुनजो निवास स्थान किथे आहे? परम धाम में। सभी आत्मायूं उते रहंदियूं आहिनि। आत्मायूं एक्टर्स आहिनि न। तव्हां ॼाणंदा आहियो नाटक में एक्टर्स नंबर 1 आहिनि। हर हिकु जे पार्ट अनुसार उन्हनि खे तनख़्वाह मिलंदी आहे। सभी आत्मायूं जो हुते रहंदियूं आहिनि सभु पार्टदारी आहिनि, परंतु नंबरवार सभिनि खे पार्ट मिलियल आहे। रूहानी बाप वेही करे सम्झाईंदा आहिनि कि रूह में कीअं अविनाशी पार्ट नूंदल आहे। सभु रूहनि में पार्ट हिकु जहिड़ो न हूंदो आहे। सभिनि में ताक़त बि हिकु जहिड़ी न हूंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सभिनि खां सुठो पार्ट हुनजो आहे जो पहिरियों शिव जी रुद्रमाला में आहिनि। नाटक में जो सुठा सुठा एक्टर्स हूंदा आहिनि हुननि जी केतिरी महिमा थींदी आहे न। सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसण लाइ बि माण्हू वेंदा आहिनि। त इहो बेहद जो ड्रामा आहे। इन बेहद जे ड्रामा में ऊंच ते ऊंच उहे हिकु बाप आहे। ऊंच ते ऊंच एक्टर, क्रिएटर, डायरेक्टर बि चई सघंदा आहियूं। उहे सभु आहिनि हद जा एक्टर्स, डायरेक्टर। उन्हनि जो पंहिंजो नंढो सो पार्ट मिलियल आहे। उन्हनि खे पार्ट आत्मा ई वॼाईंदी आहे, परंतु देह अभिमान में अचण जे कारण चईंदा आहिनि मनुष्य अहिड़ो पार्ट वॼाई। बाप चईंदा आहिनि पार्ट सॼो आत्मा में आहे, आत्म अभिमानी ठहिणो आहे न। बाप सम्झायो ई कि सत्युग में पाण आत्म अभिमानी हूंदासीं, बाप खे न ॼाणंदासीं। हिते कलयुग में आत्म अभिमानी बि न आहियूं त बाप खे बि न ॼाणंदा आहियूं। हाणे तव्हां आत्म अभिमानी ठहो था न, बाप खे बि ॼाणंदा आहियो न। तव्हां ब्राह्मणनि जी आहे निराली नॉलेज, तव्हांखे निराली नॉलेज मिले थी। तव्हां आत्माउनि खे ॼाणियो अथव न। तव्हां आत्माउनि बि पहचानियो अथव। हाणे तव्हां इहे ॼाणंदा आहियो कि असां सभु एक्टर्स आहियूं। सभिनि खे पार्ट मिलियल आहे जो हिकु न मिले ॿिए सां। उहो पार्टदारी सॼा बाप चईंदा आहिनि इहो सॼो पार्ट तव्हांजी आत्मा में आहे। ईअं त नाटक ठाहींदा आहिनि, उहो बि आत्मा पार्ट वॼाईंदी आहे। सुठो पार्ट आत्मा ई त वॼाईंदी आहे न। आत्मा ई चईंदी आहे मां गवर्नर आहियां, फलानो आहियां, परंतु आत्म अभिमानी न ठहींदा आहिनि। सत्युग में चईंदासीं मां आत्मा आहियां, मां सम्झदा बि आहियूं पाण की आत्मा आहियां, मां हिकु शरीर छॾे करे ॿियो थी वठां। परमात्मा खे हुते कोई बि न ॼाणंदो आहे। हिन समय तव्हां सभु कुझु ॼाणंदा आहियो। शूद्र ऐं देवताउनि खां तव्हां ब्राह्मण उत्तम आहियो। छो जी तव्हां ब्राह्मणनि में ज्ञान अथव। एतिरा ढेर ब्राह्मण काथां ईंदा जो ठहींदा, लाखों ईंदा प्रदर्शनी में। जेका सुठी तरह सम्झी वेंदा, ज्ञान ॿुधी वेंदा, वो प्रजा ठही वेंदी। हिकु हिकु राजा जी प्रजा ॾाढी ठहींदी आहे। तव्हां प्रजा ॾाढी ठाहियो था न। प्रदर्शनी प्रोजेक्टर सां प्रदर्शनी कंदा आहियूं, प्रोजेक्टर आदि ते ॾिसंदा आहिनि त कोई सम्झी करे सुठो बि ठही वेंदो आहे। सिखी करे पोइ योग बि लॻाईंदो आहे। हाणे उहो निकिरंदा रहंदा आहिनि। प्रजा बि निकिरंदी आहे त साहूकार बि, राजा रानी, गरीब आदि सभु निकिरंदा रहंदा आहिनि। प्रिंस प्रिंसेस त ॾाढा हूंदा न सत्युग त्रेता में। प्रिंस प्रिंसेस ठहींदा सिर्फ़ु 8 ऐं 108 त न हूंदा न, लेकिन हाणे सभु ठहनि था। तव्हां सर्विस कंदा रहंदा आहियो, इहो बि कोई नई ॻाल्हि थोरी आहे। तव्हां कोई फंक्शन कयो, इहा बि कोई नई ॻाल्हि न आहे। अनेक बार कयो अथव, पोइ संगम युग ते तव्हांजो इहो ई त धंधो अथव।
ऐं छा करणो अथव? बाप आयो या पतितनि खे पावन ठाहिण। हिनखे चइबो आहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी। नंबरवार हर हिकु ॻाल्हि थींदी आहे न। सत्य में त बाबा चईंदा आहिनि तव्हां मां कोई सुठो भाषण कंदो आहे त सभु चईंदा आहिनि की हिन त ॾाढो सुठो भाषण कई। ॿिया बि ॿुधंदा त चईंदा की पहिरें वारे सुठो कई। टे जो ॿुधंदा त सम्झंदा इहो हुन खां तिखो आहे। हर हिकु ॻाल्हि में पुरुषार्थ करणो हूंदो आहे की असां हुन खां मथे वञूं। होशियार जो हूंदा आहिनि उहे झटि हथ मथे खणंदा आहिनि भाषण करण लाइ। तव्हां सभु पुरुषार्थी आहियो, अॻियां हली करे मेल ट्रेन ठही वेंदो। जीअं ममा स्पेशल मेल ट्रेन आहे न, मेल ट्रेन मतलब एक्सप्रेस ट्रेन। बाबा जो तो पतो नथो पए, ईश्वर जी ॿई इकट्ठा आहिनि। तव्हां सम्झी न सघंदव की केरु थो चए त सदैव सम्झो शिव बाबा थो सम्झाए। बाप ऐं दादा ॿई गॾु आहिनि न, परंतु उहो अंतर्यामी आहे। ॿाहिरि सां चईंदा आहिनि इहे ॾाढो सुठो होशियार आहे। बाप बि महिमा ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि। लौकिक बाप जा बि कोई ॿार सुठी रीति पढ़ी करे उच्च पद पाईंदा आहिनि त बाप सम्झंदो आहे न इहे सुठो नाम कढाइण वारो ॿार आहे। इहे बि सम्झंदा आहिनि की फलानो ॿार हिन रूहानी सर्विस में होशियार आहे। मुख्य त भाषण आहे। कंहिंखे बि बाप जो संदेश ॾेई करे सम्झाइणो आहे। बाबा मिसाल बि ॿुधाई न की हिकु हुयो हुनजा 5 ॿार हुया त कीअं हुन खां पुछियईं तव्हांजा केतिरा ॿार अथव त चईं 2 आहिनि। काथे बि तव्हांखे पोइ हुन चईं की तव्हांजा त 5 अथव, चईं सपूत 2 आहिनि। हिते बि ईअं ई आहे न, ॿार त ॾाढा आहिनि। बाप चईंदो इहे डॉक्टर निर्मला बच्ची ॾाढी सुठी आहे। ॾाढे प्रेम सां लौकिक बाप खे सम्झाए सेंटर खुलवाए छॾी। ये भारत जी सर्विस आहे न, तव्हां भारत खे स्वर्ग था ठाहियो। ये भारत खे नर्क रावण, हिन भारत खे नर्क रावण कीअं ठातो आहे? हिकु बाबा चईंदा आहिनि 5 विकार आहिनि। हिकु सीता कैद में थोड़ी आहे, लेकिन तव्हां सभु सीतायूं रावण जी कैद में आहियो। बाक़ी शास्त्रनि में सभु दंत कथायूं आहिनि। इहे भक्ति मार्ग बि ड्रामा में आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्युग खां वठी करे जो पास थियो उहो रिपीट थींदो रहंदो आहे। आपे ही पूज्य आपे ही पुजारी ठहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे अची करे पुजारी खां पूज्य ठाहिणो आहे। पहिरियों गोल्डन एज पोइ आयरन एज ठहींदी आहे। सत्युग में सूर्यवंशी लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। राम राज्य त चंद्रवंशी, राम राज्य में छा हुयो? चंद्रवंशी हुया। हिन समय तव्हां सभु रूहानी क्षत्रिय योद्धा आहियो। लड़ाई जे मैदान में आया आहियो न त क्षत्रिय थी वियो। तव्हां आहियो रूहानी क्षत्रिय। बाक़ी उहे आहिनि जिस्मानी क्षत्रिय। हुननि खे चइबो आहे बाहुबल सां लड़ाई झगड़ो करण वारा। शुरू में मल्ल युद्ध थींदी हुई, बाहुनि सां लड़दा हुया, आपस में लड़दा हुया, पोइ विजय खे प्राप्त कंदा हुया। हाणे त ॾिसो बॉम्ब सादी था ठहनि। तव्हां बि क्षत्रिय आहियो न, उहो बि क्षत्रिय आहिनि। तव्हां माया ते जीत पाइण वारा क्षत्रिय आहियो श्रीमत पर। श्रीमत ते हली करे तव्हां आहियो रूहानी क्षत्रिय। रूह ई सभु कुझु करे थी हिन शरीर जी कर्मेंद्रियुनि द्वारा। रूह खे बाप अची करे सेखारींदो आहे। ॿार मूंखे यादि करण सां माया खां तव्हां हार न खाईंदव। माया तव्हांखे खाईंदव न। तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। तव्हांखे उल्टो सुल्टो संकल्प बि न ईंदो। बाप खे यादि करण सां ख़ुशी बि रहंदी। इन करे बाप सम्झाईंदा आहिनि कि सवेरे उथी करे अभ्यास करो। बाबा तव्हां केतिरा मिठा आहियो न। आत्मा चईंदी आहे बाबा। बाप पंहिंजी पहचान ॾिनी अथई न कि मां तव्हांजो पीउ आहियां। तव्हांखे सृष्टि जी आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॿुधायां। ये मनुष्य सृष्टि उल्टो झाड़ आहे। उहो वैराइटी धर्मनि जी मनुष्य सृष्टि आहे। हिनखे बाबा चईंदा आहिनि इहा वैराइटी धर्मनि जी मनुष्य सृष्टि आहे। हिनखे चइबो आहे विराट लीला। बाप सम्झायो अथई कि हिन मनुष्य झाड़ जो बीज मां आहियां। मूंखे यादि करो। कोई पोइ कहिड़े झाड़ खे यादि कंदो आहे, पोइ नंबरवार निकिरंदा रहंदा आहिनि।
ये ड्रामो ठहियल आहे। कहावत आहे न कि फलाने धर्म स्थापक पैगंबर खे मोकिले, परंतु हुतां खां कोई मोकिलंदो थोड़ी आहे। ये ड्रामा अनुसार रिपीट थींदा रहंदा आहिनि। ये हर हिकु आहे, बाबा चवंदा आहिनि ये हर हिकु आहिनि। बाबा ये हिकु ही परमात्मा बाप आहे जो धर्म और राजधानी स्थापन कंदो आहे। ये दुनिया में कोई भी न ॼाणदा आहिनि। हाणे संगम विनाश जी ज्वाला प्रज्वलित थियणी आहे न, ये आहे शिव बाबा जो ज्ञान यज्ञ। उन्हनि पोइ रुद्र ज्ञान यज्ञ रखी छॾियो अथनि। प्रजापिता ब्रह्मा द्वारा तव्हां ब्राह्मण पैदा थिया आहियो न, तव्हां ऊंच ठहरियो न। पुठियां पोइ ॿी बिरादरी निकिरंदी। वास्तव में त सभु ब्रह्मा जा ॿार आहिनि। ब्रह्मा खे चइबो आहे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर। सीजरो आहे न, पहिरियों पहिरियों ब्रह्मा ऊंच, पोइ सीजरो निकिरंदो आहे। चवंदा आहिनि भॻवान सृष्टि कीअं रची? रचना त आहे न, जॾहिं पाण सभु पते थी वेंदासीं तॾहिं हुनखे सॾु कंदा आहियूं। उहो अची करे दुखी सृष्टि खे सुखी ठाहींदो आहे। हिन करे सॾु कंदा आहियूं बाबा दुख हरता सुख हरता अच। नाम आहे न हरिद्वार। हरिद्वार अर्थात हरि जो द्वार। हुते गंगा वहींदी आहे। सम्झंदा आहिनि असां गंगा में सनानु कंदासीं त हरि जे द्वार हली वेंदासीं, परंतु हरि जो द्वार काथे आहे? उहो पोइ कृष्ण खे चईंदा आहिनि। हरि जो द्वार त शिव बाबा आहे न। दुख हरता सुख हरता। पहिरियों तव्हांखे इहो घर वठी वेंदो, पोइ तव्हां ॿार, बाबा चईंदा आहिनि पहिरियों तव्हांखे वञिणो अथव पंहिंजे घर। तव्हां ॿारनि खे पंहिंजो बाप ऐं घर जो हाणे मालूम आहे। बाप जी गद्दी त थोड़ी सी ऊंची आहे, फूल आहे न, मथे में बाबा आहे, पोइ युगल दाना आहे हुन खां हेठि, पोइ रुद्रमाला चईंदा आहियूं। रुद्रमाला सो विष्णु माला। विष्णु जे गले जा हार उहे ई पोइ वञी करे विष्णुपुरी में राज्य कंदा। ब्राह्मणनि जी माला न हूंदी आहे, छो जी घड़ी घड़ी टूटदा रहंदा आहिनि न, अर्थात घड़ी घड़ी स्थिति हेठि मथे थींदी रहंदी अथनि। बाप सम्झाईंदा आहिनि कि नंबरवार त आहिनि न, अॼु ठीकु आहिनि कल्ह तूफ़ान अची वियो। ग्रहचारी अचण सां ठंडा पइजी वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो ठाहींदा आहिनि, आश्चर्यवंती ॿुधंदा आहिनि, चईंदा बि आहिनि, ध्यान में बि वेंदा आहिनि। पोइ माला में पिरोईंदा आहियूं, पोइ हिकदमि भॼी वेंदा आहिनि, चंडाल ठही वेंदा आहिनि। पोइ माला कीअं ठाहियूं? त बाप सम्झाइनि कि ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे। भगत माला अलॻि आहे, रुद्र माला अलॻि आहे। भगत माला में मुख्य फीमेल्स में मीरा आहे, मेल्स में नारद आहे। ये रुद्र माला आहे न। संगम ते बाप अची करे मुक्ति जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि असां ई स्वर्ग जा मालिक हुयासीं, हाणे नर्क में आहियूं। बाप चवंदा आहिनि कि स्वर्ग खे लत मारो, नर्क खे लत मारो, स्वर्ग जी बादशाही वठो। त तव्हां जेकी तव्हांखां रावण छीनी अथई न, हाणे हुनखे नर्क खे लत मारो, स्वर्ग जी बादशाही वठो जो तव्हांखां रावण छीनियो अथई। इहे त बाप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। उहो हिन सभु शास्त्रनि तीर्थन आदि खे ॼाणंदो आहे। बीज रूप आहे न, ज्ञान जो सागर, शांति जो सागर। इहे आत्मा चईंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे लक्ष्मी नारायण सतयुग जा मालिक हुया। उन्हनि जे अॻियां छा हुयो? ज़रूर कलयुग जो अंत हूंदो त संगम युग हूंदो न। पोइ हाणे स्वर्ग आहे। बाप खे स्वर्ग जो रचयिता चईंदा आहियूं, स्वर्ग स्थापन करण वारो। इहे लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया। इन्हनि खे वरसो काथां मिलियो? स्वर्ग जो रचयिता बाप खां। बाप ही वरसो ॾींदो आहे न। तव्हां कोई खां बि पुछी सघंदा आहियो कि हिन लक्ष्मी नारायण खे सतयुग जी राजधानी हुई, उहो कीअं मिली? कोई बि ॿुधाए न सघंदा। इहे दादा बि चईंदो कि मां बि न ॼाणंदो आहियां, पूजा त कंदो हुयुमि परंतु ॼाणंदो न हुयुमि। हाणे बाप सम्झाए त इहे संगम युग ते राजयोग सीखंदा आहिनि। गीता में भी राजयोग जो वर्णन आहे न। सिवाय गीता जे ॿियो कोई बि शास्त्र में राजयोग जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे राजाउनि जो राजा थो ठाहियां। भगवान ही अची करे नरसा श्री नारायण ठहिण जो ज्ञान ॿुधाईंदो आहे। भारत जो मुख्य शास्त्र कहिड़ो आहे? गीता।
गीता कॾहिं रची इहे ॼाणंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि कल्प कल्प संगम युग ते मां ईंदो आहे। जंहिंखे राज्य ॾिनो हुयो उहो राज्य गवाए करे पोइ तमो प्रधान दुखी थी विया आहिनि। रावण जो राज्य आहे न सॼे भारत जी त कहानी आहे। भारत ऑल राउंडर आहे ऐं सभु बाक़ी सभु त पोइ ईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि की तव्हांखे 84 जन्मनि जो राज थो ॿुधायां। 5000 वर्ष पहिरियों तव्हां देवी देवता हुयो, तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। हे भारतवासी, बाप ईंदा ई आहिनि अंत में, आदि में ईंदा त आदि अंत जो ज्ञान कीअं ॿुधाईंदा। सृष्टि जी वृद्धि ई न थियल हूंदी त सम्झाईंदा कीअं। हुते त नॉलेज जी दरगाह न हूंदी। बाबा हाणे संगम ते ई नॉलेज ॾींदा आहिनि। नॉलेजफुल आहे न, ज़रूर नॉलेज ॿुधाइण अंत में ई ईंदो, आदि में तव्हांखे छा ॿुधाईंदो। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। भॻवान वाचो की मां तव्हांखे राजयोग थो सेखारियां। इहे यूनिवर्सिटी आहे पांडव गवर्नमेंट जी। हाणे आहे संगम, यादव कौरव पांडव, हुननि वरी करे सेनायूं ठाती अथनि। बाप सम्झाईंदा आहिनि यादव कौरव विनाश काले विपरीत बुद्धि आहिनि। हिक ॿिए खे गारियूं ॾींदा रहंदा आहिनि। बाप सां प्रीत कोन अथनि न। चई छॾंदा आहिनि की परमात्मा कुते ॿिली सभिनि में आहे। बाक़ी पांडवनि जी प्रीत बुद्धि हुई। पांडवनि जो साथी स्वयं परमात्मा हुयो। पांडव मतिलबु रूहानी पंडा, उहो आहिनि जिस्मानी पंडा, तव्हां आहियो रूहानी पंडा। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई। हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो की हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।